Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. क़ौमी असम्बली में वफ़ाक़ी बजट जी शिकवार मंज़ूरी। नाणे वारो वज़ीर शौकत तरीन माली घुर्जूं पेश कयूं। इंटरनेट पे कोई टैक्स नहीं होगा, एसएमएस पे कोई टैक्स नहीं होगा। मोबाइल फोन पे सिर्फ 5 मिनट से ज्यादा अगर कॉल आप कर रहे हैं तो वहां हम 75 पैसे हम लेंगे और बस इसके अलावा हम कोई टैक्स नहीं लेंगे। नाबीना अफराद के इस्तेमाल के लिए खसूसी मोबाइल फोन पर कोई टैक्स नहीं होगा। दूध पे लागू टैक्स खत्म कर दिया गया। सोने और चांदी पे आयत 17% टैक्स को कम करके 1 और 3% किया जा रहा है। पोल्ट्री और कैटल फीड की अज्जा पे टैक्स जो 17% था उसको वापस हम लेके 10% पे ला रहे हैं। दरामदशुदा अंडे और हैचिंग के लिए अंडे पर टैक्स को एग्जम्प्ट कर दिया गया। टेक्सटाइल एशिया पर पीओएस जो रिटेलर्स थे उन पे 12% टैक्स लगता था, 10% कर दिया। आटे और इसकी अशिया पर कोई टैक्स नहीं लगाया गया। पीएसडीपी के मद में बलोचिस्तान की तरक्की पे कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान, मेरी बहन ने यहाँ कहा था सिंध में कोई चीज नहीं हो रही, सिंध की 14 प्रायोरिटी डिस्ट्रिक्ट में पैसे खर्च होंगे। मोबाइल फोन ते 5 मिंटनि खां वधीक ॻाल्हाइण ते 75 पैसा टैक्स लॻाइण जो ऐलान। इंटरनेट ऐं एसएमएस ते को बि टैक्स न लॻायो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त खाजरो शयुनि ते लागू टैक्सिस घटाए छॾिया आहिनि। खीर ऐं ॾहीअ सूधो डेयरी सनत ते लागू टैक्सिस वापसि वरिता पिया वञनि। अटे ऐं उन मां तयारु थींदड़ शयुनि ते को बि टैक्स नाहे लॻायो। सोन ऐं चांदीअ ते टैक्स 17% मां घटाए 1 खां 3% ते आंदो आहे। सोन ते 17% वैल्यू एडिशन टैक्स लागू रहंदो। हाणे 1000 सीसी ताईं गाॾी ते लागू टैक्सिस घटाया वेंदा। डिस्काउंट रेट 13% करे छॾियो। बजट में 12 विदहोल्डिंग टैक्सिस बि ख़त्म कया पिया वञनि। क़ौमी असम्बलीअ में ख़िताब दौरान शौकत तरीन चयो त पीएसडीपी में कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान सां गॾु सिंध जे 14 तरजीही ज़िलनि लाइ स्कीम्स रखियल आहिनि। एफबीआर हाणे माण्हुनि खे हिरासा न कंदो। टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ थर्ड पार्टी ज़रिए कार्रवाई कई वेंदी। 700 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण वारो IMF जो शर्त रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म बिजली जा अघ वधाइण खां बि रोके छॾियो आहे। पाकिस्तान ऐं IMF में ॻाल्हियुनि जो अमल मुकमल न थियो। आलमी मालियाती इदारे पाकिस्तान खां डूमोट जो मुतालबो करे छॾियो। टैक्स तवानाई सेक्टर समाजी कमनि में ख़र्चनि बाबति सुधारनि ते ज़ोर। IMF जो चवणु आहे त माली मामलनि ऐं स्ट्रक्चरल सुधारनि ते ॻाल्हियूं जारी रहणु घुरिजनि। सेनेट में वफ़ाक़ी बजट ते तनक़ीद। पीपल्स पार्टी सेनेटर रज़ा रबानी चयो आहे त वफ़ाक़ी बजट ॿिए ग्रेड जे मुलाज़िम तयारु कई आहे जंहिंमें आम माण्हुनि लाइ को रिलीफ न आहे। पाकिस्तान पंहिंजी फाइनेंशियल ख़ुदमुख़्तियारी IMF खे ॾेई छॾी आहे। सेनेटर मुशाहिद हुसैन सैयद चयो त वफ़ाक़ी काबीना तरफ़ां मोटरवेज़ ऐं एयरपोर्ट्स गिरवी रखण जो फ़ैसिलो ख़ौफ़नाक आहे। स्ट्रेटेजिक असासा गिरवी रखिया पिया वञनि। हवाई अॾा अमेरिका खे घुरिजनि। सेनेटर फैसल सब्ज़वारी चयो त K4 मनसूबो रुगो कागज़नि में हो। कानून लागू कंदड़ इदारा पाणी चोरनि खे पकड़नि। NCOC परॾेह वेंदड़ शहरनि खे फाइज़र वैक्सीन लॻाइण जी इजाज़त ॾेई छॾी। कोरोना वैक्सीन बाबति नयूं गाइडलाइंस जारी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त जिते चीनी वैक्सीन खे नथो मञियो वञे उन्हनि मुल्कनि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िरनि खे फाइज़र वैक्सीन लॻाई वेंदी। मुल्क अंदरि जुलाई महीने में कोरोना जी 4हीं लहर अची सघे थी। मज़बूत वैक्सीनेशन प्रोग्राम जारी न रहण जी सूरत में कोरोना जी लहर वधी वेंदी। शहरी कोरोना SOPs जे अमल सां गॾु वैक्सीन लॻाराइनि। जिदा खां कराची पहुतल 17 मुसाफ़िरनि खे कोरोना हुजण जी तस्दीक। मुतासिर मुसाफ़िरनि खे सऊदी अरब मां डिपोर्ट कयो वियो हो। सिंध हुकूमत खे वफ़ाक़ तरफ़ां मिलियल फाइज़र वैक्सीन जा 12,000 डोज़ जिन्हा समेत मुख़्तलिफ़ इस्पतालनि में न पहुचण जो इंकिशाफ।
जिन्हां अस्पताल इंतजामिया मूजिब फाइज़र वैक्सीन की सख्त ज़रूरत है, पर सिंध हुकूमत फराहम नाहे कई। फाइज़र वैक्सीन मुख़्तलिफ़ मर्ज़न में वरतल शहरन के लगाई वेंदी है। सेहत खाते वैक्सीन न पहुंचण के हवाले से अणॼाणाई ज़ाहिर करे छॾी। सेहत खाते के इख्तियारनि जो चवण है तो खबर नाहे तो वैक्सीन अञा ताईं छो अस्पतालन के फराहम नाहे कई वई। जांच कई पई वञे।